सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण पुलिस जे DSP सेवण अब्दुल ख़ालिक झत्याल जी ख़ासि हिदायतुनि ते सेवण जे 15 इंचार्ज कमरदीन राजपर पारां मंशा ते विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं आहिनि। सेवण शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा शुरू करे छॾिया आहिनि। सेवण जे 15 इंचार्ज जी बहितरीन कार्रवाई। सेवण 15 इंचार्ज कार्रवाई करे हिकु मंशात फ़रोश इमरान वलद मंज़ूर सोलंकीअ खे रक्शे में शराब जी 48 बोतलनि समेत गिरफ़्तार करे वरितो। मंशात फ़रोश इमरान रक्शे में शराब जूं बोतलूं खणी वञी रहियो हो त ओचितो 15 इंचार्ज सेवण खे ॻुझो इतला मिलियो त रक्शे में सवार माण्हू शराब विकिरो करण लाइ खणी वञी रहियो आहे। जंहिंखां पोइ रक्शे ते छापो हणी मंशात फ़रोश खां 48 बोतलूं शराब जूं हथ करे जवाबदार ते सेवण थाणे ते केस दाख़िल करे जवाबदार खे जेल हवाले करे छॾियो आहे। सेवण शहर जे रहवासियुनि जो चवणु आहे त सेवण पुलिस जा अमलदार सेवण जे अवाम सां सचा थियनि त को बि मंशात फ़रोश मंशात विकिरो न करे सघंदो ऐं सेवण जो नौजवान नस्ल नशेदार शयुनि खां परे रही बची सघे थो।